बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल समझो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब जंहिं दोस्त मुंहिंजे चैनल खे अञा सब्सक्राइब कोन्हे कयो त प्लीज़ उहो करे वठे, ऐं जंहिं करे छॾियो आहे उनजी वॾी महिरबानी। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाए। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी, तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव। जनाब अॼु जंहिं एप्लीकेशन जी आऊं तव्हांखे रिव्यू ॾींदुसि उनजी ख़ुशूसियत इहा आहे, हिकिड़ो लॉन्चर आहे जेको तव्हांजे मोबाइल खे बहितरीनु लुक ॾींदो। हाणे उन लॉन्चर जो मूंखे रिव्यू ॾियणो आहे। लॉन्चर जो नालो आहे स्ट्रिप लॉन्चर जे नाले सां। हाणे जीअं ई इनखे क्लिक कंदो त तव्हां ॾिसी सघो था तव्हांजे मोबाइल जो लुक केॾो बहितरीनु थी वियो आहे। ऐं इन में तव्हांखे खोड़ सारियूं शयूं मिली वेंदियूं। हिते तव्हांखे होम मिली वेंदो, हिते तव्हांजी एप्लीकेशनूं आहिनि, हिते मूवेबल तव्हांखे स्क्रीन मिली वेंदी, ऐं हिते खोड़ सारियूं शयूं मिलंदियूं। ऐं हिकिड़ी तमामु सुठी लुक जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल खे ॾियणु चाहियो था ऐं सुठो लुक ॾिसणु चाहियो था, हीअ ॾिसी सघो था। एप्लीकेशनूं तव्हांखे मुख़्तलिफ़ नालनि सां गॾु मिली वेंदियूं। हिते ABCD जे हिसाब सां तव्हांखे लिखियल आहिनि, ॻोल्हण में आसानी थींदी। ऐं हिन जे होम में वेंदव त हिते तव्हां ॾिसी सघो था खोड़ सारियूं सुठियूं शयूं मौजूदु आहिनि। हिन जी सेटिंग में वञी तव्हां हिन जो कलर बि चेंज करे सघो था। कलर चेंज करण जे लाइ तव्हां जीअं ई क्लिक कंदव त हीउ कलर चेंज थी वेंदो, ॾिसी सघो था। ऐं जे ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं तव्हांखे हिते मिलंदियूं। बैकग्राउंड जेकॾहिं चेंज करणु चाहियो था उहो बि करे सघो था। स्टार्ट एनिमेशन खे जेकॾहिं स्टार्ट करणु चाहियो था, यानी ॾिसी सघो था हीअ अंदरि चरखे में जेका एनिमेशन हले पई इनखे बि करे सघो था। हिकिड़ी बहितरीनु लॉन्चर आहे जंहिंखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु तव्हां ट्राई कजो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल खे बहितरीनु ऐं ख़ूबसूरत लुक ॾियणु चाहियो था, स्क्रीन खे सुठो लुक ॾियणु चाहियो था, त इनखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु इस्तेमालु कयो। इन सां गॾु अॼोकी वीडियो खे आउं ख़तमु करियां थो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका बि मुंहिंजी एप्लीकेशन आऊं रिव्यू ॾींदो आहियां उन जी लिंक तव्हांखे मुंहिंजे डिस्क्रिप्शन में मिली वेंदो, तव्हां डाउनलोड करे सघो था। प्ले स्टोर में वञी इनखे डाउनलोड करे सघो था, उते बि तव्हांखे अवेलेबल आहे। हाणे इन सां गॾु आउं अॼोके वीडियो खे ख़तमु कयां थो इन रिक्वेस्ट सां गॾु त तव्हां प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿायो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि, ऐं को सुवाल आहे त उहो बि विझी सघो था। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।